अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। रेस बहादुर खान शाह मुराद जे घर मथां हमलो करे ऐं चांड्रोके खे अगवा करे खणी ईंदो। रेस बहादुर खान पंहिंजे पुट शरोज खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल रमेश जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जे तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जेको आहे ज़हर अली खे धमकाईंदो, उन खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मुंहिंजे पुट खे आज़ाद कर। अगरि जेकॾहिं तूं उन खे आज़ाद न कयो त पोइ मां शाह मुराद जे घर में घिड़ी ऐं चांड्रोके खे हुतां अगवा करे खणी ईंदुसि, छो जो चांड्रोकी शरोज खान जी मंग आहे। ज़हर अली चवंदो त अगरि बहादुर खान तो जेकॾहिं हीअं कयो त मां तुम्हारे पुट शरोज खान खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि ऐं हुन जो लाश सिर्फ़ तोखे मिलंदो ऐं तो में एतिरी हिम्मत बि न आहे जो तूं चांड्रोकी खे हुतां अगवा करे खणी अची। अगरि जेकॾहिं तो इहो कदम खयो त पोइ तूं ज़िंदा कॾहिं बि न बचंदे। बहादुर खान चवंदो त ज़हर अली अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे पुट ॾे मुंहिंजी लाश मोकिले त पोइ मां तोखे बि कॾहिं ज़िंदा न छॾींदुसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शाह मुराद जेको आहे चांड्रोकी खे सम्झाईंदो, चांड्रोकी खे चवंदो त तुंहिंजो पुट तूं हाणे घरां ॿाहिरि न निकिर। अगरि जेकॾहिं तूं घरां ॿाहिरि निकिते त पोइ रेस बहादुर खान तोखे अगवा करे खणी ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ज़हर अली जेको आहे उहो शरोज खान खे कुटींदो ऐं उन खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मूंखे सची सची ॻाल्हियूं ॿुधा। अगरि जेकॾहिं तो मूंसां सची न कयो त पोइ मां तुम्हारे पुठनि मां खल लाहे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शम्स जेको आहे साइण सां ॻाल्हाईंदो ऐं साइण खे चवंदो त मां तोखे इहा चोर ज़रूर हथ करे ॾींदुसि ऐं उन चोर खे तुंहिंजे अॻियां ज़रूर पेश कंदुसि जंहिं तोखे ज़लील ऐं ख़ौर कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बहादुर खान घणो परेशान हूंदो। उहो हाणे चवंदो त मां हाणे इन सोडल खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, छो जो उन मुंहिंजे ॻोठ में सॼी ॻाल्हि हुलाई आहे ऐं उन चांड्रोके खे बि इतला कई आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।